खाराई है मां ओ बुधा ने पटी छो बधी दे तू आही नूरा ने माणी आही भी ॾाढी सियाणी पोयो नथी समझी त आशिक के छा थियो हुंदो हाण खणी फाटू ये बकरा रबो हट छड मुझी मिठड़ी नूरा इश्क जे अंध जा फट बुरा तू अलाए छा थो चई मुखे त तुंजी गाल का भी समझ में कांदी अचे हूं त चवंदी वतंदी त मुंहिंजो नालो आ नूरा ने माणी आया सभिनी खां सियाणी पर अॼु ख़बर पई तू सियाणी ठुप नाही ही त फट पर मुंहिंजी दिल भी ज़ख्मन खां चूर थी आ सिर्फ तुंहिंजे लाइ मूं सोचियो हो तू ही पैसे जी लालचण तू मूंखे आई लव यू कंदी कान जंहिं वटि ॾोकड़ हुजनि सो मूं सोचियो त इहो नशो छॾे ॾियां तोखे हासिल करण लाइ महिनत मज़दूरी कयां ऐं गॾह गाॾो वरितोसि गॾह गाॾो जोटे वियोसि मज़दूरी जे ख्याल सां पर नओं ड्राइवर हुअसि सोढ़ी घटीअ में फासी पियुसि मथां वरी इहो मुछ कटू नालो छा आहे गुलामू मंडो मथां अची मोटरसाइकिल ते बीठो चयई मवाली अॼु तूं मगरूरी थो करी कंहिंजी पोइ तो छा चएस त मूं चयोमांसि बसि वात मां निकिरी वियो इहो ई त मां नूरा निमाणी लाइ थो कमायां उन सां शादी कंसि बसि मुंहिंजो चवण ऐं हुनजो पादर लाइ मूंखे शुरू थियण हुन मोए जो मूंसां छा मां तोसां शादी कयां खणी ॿिए कंहिंसां मां सम्झी वियुसि त हू शायदि तोसां शादी करणु चाहींदो हूंदो This time check is brought to you by भरोसे के 50 साल एंग्रो फर्टिलाइजर मां हुन सां त छा पर मां ॿिए कंहिंसां बि शादी कोन कंदसि त पोइ पर मां त तोसां शादी कंदसि पोइ देर छा जी आहे हल त हली मास्तर सलीम खे शाहिद करे कोर्ट ते था निकाह कयूं सची बुरा मूंखे त तो जहिड़े सचे इंसान जी तलाश आहे